अस्सलाम वालेकुम दोस्तों जी। तो मैं आहियां तव्हांजो पंहिंजो इमामदीन आरबानी। तव्हीं ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज इमामदीन सिंधी। जी दोस्तों, जीअं त अॼु जो नओं ताज़ो फ्रेश व्लॉग तव्हांजे लाइ कयूं था हाज़िर। उमेद आहे त तव्हांखे अॼु जो व्लॉग बि पसंदि ईंदो। जीअं काफ़ी टाइम थी चुको आहे, तक़रीबन 5-6 ॾींहं मां व्लॉगिंग न कयुमि पियो। उहो इन करे न कयुमि पियो त के मजबूरियूं हुयूं, को टाइम न मिले पियो व्लॉगिंग जो, इन जे करे मां व्लॉग रिकॉर्ड न करे सघियां पियो। ऐं फील्ड में बि जेको कमकार हुयो उहो त जेको आहे ॿी खाद जेकी त असां तक़रीबन यूरिया कंप्लीट करे चुका आहियूं। बसि अॼोके टाइम में वरी इंशाल्लाह सुभाणे खां टी स्टार्ट कंदासीं। ऐं कमंद जा बि थोरा घणा तव्हांखे व्यू ॾेखारियां थो ॿी खाद लॻे खां पोइ। ऐं हाणे तक़रीबन सिज बि लहण वारो आहे। अॼु तारीख़ जेकी आहे त उहा 16 तारीख़ आहे। वॾो टाइम थी चुको आहे। तक़रीबन आख़िरी व्लॉग मां 12 तारीख़ ते सटियो हुउमि या 13 ते। वरी शॉर्ट वीडियो हिकिड़ो जेको आहे त सटियो हुउमि, जेको शादी वारो हुयो, कंडन वग़ैरह जो प्रोसेस हो, उहो सटियो हुयुमि विच में। बाक़ी ख़ासि अहिड़ो जेको आहे त मां वीडियो व्लॉग वग़ैरह न सटियो हुयुमि। बसि अॼु वरी काफ़ी ॾींहं मुंहिंजे दोस्तनि खे थी विया आहिनि त व्लॉग ज़्यादा न त 1.5 मिंट 1.5 ॿी जो लाज़मी दोस्तनि सां शेयर कयूं त दोस्तनि खे बि ख़बर पए त अदो छो व्लॉगिंग में चुप करे आहे, छाजे करे, कहिड़ो इशू आहे, कहिड़ी ॻाल्हि आहे। इन जे करे मुंहिंजे दोस्तनि खे लाज़मी ॿुधायूं। हाणे मां फील्ड मौजूदु आहियां। बसि सिज बि पंहिंजी जेको आहे त पहुचाइण ते पुॻो आहे। बसि अॼु मां बि हाणे थोरी देरि में घर वेंदुमि। मां थोरा घणा व्यू तव्हां दोस्तनि सां शेयर कयूं लाज़मी। त काफ़ी ॾींहं थी विया आहिनि, दोस्त बि परेशान थींदा हूंदा त अदो व्लॉगिंग ते छो न अचे थो। बसि वरी कम बैक कुझु ॾींहंनि खां बाद में अची चुका आहियूं। जीअं को नओं ताज़ो कमकार थींदो पियो त उनजा व्यू तव्हांखे लाज़मी ॾेखारींदासीं पिया। ऐं फ़िलहालु थोरा घणा ॿी खाद खां बाद में व्यू ॾेखारियां थो कमंद जा त कीअं आहिनि, कहिड़ी पोज़ीशन में कमंद असांजो मौजूदु आहे। चेक कयो दोस्तों, माशाल्लाह आहे ग्रीन ग्रीन लॻो पियो आहे। ॿी खाद खां पोइ जी इहा पोज़ीशन आहे रटून जी। ऐं जेको फरवरी आहे उनजा व्यू तव्हांखे चेक करायां थो। ऐं साम्हूं फरवरी आहे, माशाल्लाह हरियाली हरियाली ग्रीन ग्रीन करे आयो आहे। अञा ॿी खादनि खे हाणे लॻी आहे, उनजो असरु जेको आहे त चंद ॾींहंनि में अची वेंदो। पाणी वग़ैरह दोस्तों अञा खड़ो आहे, छो जो जीअं पाणी सुकंदो वेंदो तीअं खाद पंहिंजो असरु यूरिया ॾेखारींदी वेंदी। उनखे जड़ खां वठी करे उनखे कमंद खे उथाईंदी। ऐं साम्हूं मुंहिंजो बेलदार जेको आहे त पाणी वग़ैरह लाहे पियो। हीअ पाणी कंप्लीट थी चुको आहे हिन इंजण जो। ऐं हीअ इंजण जेकी आहे त हुन इंजण सां टच करे असां को 8-9 एकड़ जेको आहे त रहियल आहे, जंहिंमें 5 एकड़ कंप्लीट थियण वारो आहे। 4 एकड़ प्लाट आहे। मां चवंदो जीअं राति उहो कंप्लीट थिए त वरी सुभाणे असां नई ताज़ी 3 खाद 10 एकड़नि जी खणूं। ऐं साइड वारी फील्ड में तव्हां दोस्तनि खे पहिरियों ॿुधाए चुका आहियूं त उहो सुपरवाइज़र कॾहिं छुटी ते वेंदो आहे त उहा मूंखे संभालणी पवंदी आहे। त उहो कल्ह जो छुटी ते वियल आहे, उहा बि मां कवर कयां पियो। ऐं जेको उन जो बि कमकार थींदो त उहे बि तव्हांखे लाज़मी व्यू ॾेखारींदासीं। फ़िलहालु उनजे मां इन करे व्लॉगिंग में न अची सघियुमि पियो त उनजी फील्ड कवर करणी, पंहिंजी बि कवर करणी, त वरी व्लॉगिंग करणु थोरो मुश्किल लॻे पियो, टाइम लॻे पियो इन जे करे दोस्तों। ऐं सिज बि पंहिंजी पुॼाणी ते पहुतो आहे, तव्हांखे नज़र ईंदो हूंदो। बसि वणनि जी जेको आहे त ओट में लिके पियो माना लहे पियो। दोस्तों इहो जेको आहे त अॼु जो जेको आहे त व्लॉग आहे असांजो, बसि अॼु जो व्लॉग डिघो न करे सघियासीं। बसि नंढो नॉर्मल सुहिणो ऐं प्यारो व्लॉग तव्हांजे लाइ हाज़िर कयो आहे। ऐं तक़रीबन असां बि जेको आहे त सॼो ॾींहुं वग़ैरह में घुमूं था, इन जे करे व्लॉगिंग रिकॉर्ड करण में थोरी मुश्किल थिए थी। रोशनी वग़ैरह पए थी, रिकॉर्डिंग वग़ैरह सही नथी थिए, साउंड रिकॉर्ड सही नथो थिए, इन जे करे जेको आहे त व्लॉगिंग घटि कयूं पिया। बसि अॼु वरी व्लॉगिंग काफ़ी ॾींहंनि खां पोइ कई आहे। इंशाल्लाह उमेद आहे त बसि डेली रूटीन सां शुरू कंदासीं। जे न कएसीं त ॿिए 3 ॾींहं तव्हांखे व्लॉग लाज़मी ॿुधाईंदासीं पिया, ॾेखारींदासीं पिया जेका नई ताज़ी ॻाल्हि हूंदी। ऐं बसि अॼु जो जेको व्लॉग आहे बसि उहो कंदासीं हिते एंड। ख़ासि कमकार बि कान्हे, ख़ासि ॻाल्हि बि कान्हे, सिज बि पंहिंजी पुॼाणी ते पहुचण वारो आहे। त बसि इन जे करे माज़रत दोस्तों, बसि अॼु जो व्लॉग कंदासीं हिते एंड। इंशाल्लाह वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾु या ॿिए ॾींहुं 3 ॾींहं लाज़मी तव्हां सां हाज़िर थींदासीं। ऐं तेसि ताणी मूंखे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत दोस्तों, मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।